पीपी सखर हाउस अगवान सैयद ज़ाहिद शाह बुखारी चयो आहे त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी हलंदड़ किस्त में नवन रजिस्टर्ड समय औरतुनि खे बि किस्त जी रक़म अदा थी रही आहे। असां जिन औरतुनि जा फॉर्म भराया उन्हनि खे हलंदड़ किस्त में रक़म मिली आहे। अहिड़ो इज़हार हुन बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में बंद थियल कार्ड खुलण जी ख़ुशीअ में सोनिया, आयशा, ज़ीनत, परवीन, मुसरत, शबाना, कौसर, शकील, कलीम, कामरान, हफीज़ ऐं ॿियनि पारां संदसि मान में पुराणे सखर जे इलाइक़े बखर चौक में कोठायल तक़रीब खे ख़िताब कंदे कयो। ज़ाहिद शाह बुखारी वधीक चयो त मोहतरमा शहीद बनतीर भुट्टो जी शुरू कयल प्रोग्राम खे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अमल कराए रहियो आहे। सैयद ज़ाहिद शाह बुखारी चयो त पीपी जे मरकज़ी अॻवाननि इस्लामदीन शेख, सैयद खुर्शीद अहमद शाह, नुमान इस्लाम शेख, सैयद नासिर हुसैन शाह, सैयद अवेस कादिर शाह ऐं ॿियनि जी हिदायतुनि ते अमल कंदे ग़रीब मिसकीन माण्हुनि जी ख़िदमत करे रहियो आहियां। ग़रीब औरतुनि खे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में नाला शामिल कराइण लाइ सर्वे कराइण वारो अमल जारी आहे त जीअं मुस्तहिक औरतूं मुस्तफ़ीद थी सघनि। हुन चयो त पीपी हमेशह ग़रीब मज़लूमनि जी मदद कई आहे ऐं इहो सिलसिलो पाकिस्तान पीपल्स पार्टी जे बानी चेयरमैन शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खां मौजूदा चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ ताईं जारी आहे ऐं जारी रहंदो। इन खां अॻु तक़रीब में पहुचण ते मथस गुलपाशी कंदे अजरक ऐं हार पाराए जीए भुट्टो, जीए मुहतरमा शहीद, जीए बिलावल भुट्टो जा ज़ोरदार नारनि सां आजियां कई वई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची